सरदार चांडिया तरफां सिंधी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सरदार चांडिया नोटिस वठंदे बाहि मुतासिर खानदान खे माली मदद लाइ 3 लखनि जो चेक ॾिनो आहे। कुझु ॾींहं अॻु राजा कॉलोनी में बाहि लॻण सबबि शेख बिरादरी जे माण्हुनि जा घर सड़ी रख थी विया हुआ। नाज़रीन, कंबर में अमां ॿुधायो त राजा कॉलोनी में बाहि सबबि 6 घर सड़ण वारी ख़बर। सिंध टीवी न्यूज़ हलण बाद पीपीएमपी सरदार चांडिया नोटिस वठी मुतासिरनि जी माली मदद कई आहे। अमां ॿुधायो सरदार चांडिया तरफां सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। इन बाबति तफ़सील मालूम कयो था। असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रहीम मंगी सां। जी रहीम, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? कंबर जी शहर जी राजा कॉलोनी बदी अर्द में वरत आचर शेख ॿाहिरनि ऐं भाटनि जे 6 घरनि खे बाहि लॻी हुई। 6 कख घर मुकमिल सड़ी विया आहिनि। आचर शेख पाण मज़दूरी कंदो हुयो। हुनजी औरतूं मशीन ज़रिए सिलाई मशीन ज़रिए रेड़ियूं सिबंदियूं हुयूं ऐं जो 50 खां वधीक सिलाई मशीनियूं हंध खटूं पखा टीवियूं समूरो अलाह तलाह सड़ी वियो। ऐं अहिड़ी रिपोर्ट सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियण खां पोइ कंबर जे एमपीए नवाब सरदार ख़ान चांडियो मुतासिरनि वटि पंहिंजो सेक्रेटरी मोकिलियो ऐं उन्हनि मुतासिरनि खे 3 लख रुपयनि जी इमदाद कई आहे। ऐं जंहिं बाद मुतासिरनि खे जॾहिं त कंबर जे म्यूनिसिपल चेयरमैन बि ऐलान कयो आहे त मां मुतासिरनि खे जेके सड़ी वियल मशीनियूं आहिनि 15 उहे मां मुतासिरनि खे वठी ॾींदुमि। ऐं अहिड़े नमूने सां सिंध टीवी न्यूज़ ते पैकेज नशर थियण खां पोइ एमपीए ऐं कंबर म्यूनिसिपल जे चेयरमैन मुतासिरनि वटि पहुची उन्हनि जी माली इमदाद कई आहे। जी रहीम, वरी महिरबानी तफ़सील आहे।